खां अर्ज़ु कयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 ॾींहं पहिरीं मां आयो हुउसि, मुंहिंजो दिलि न पियो चए मरण ते, हाणे दिलि चवे थो ईअं छो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जिथे इंसान जो माल हूंदो आहे उते दिलि लॻी पई हूंदी आहे। माल तुंहिंजो दुनिया में हो, तुंहिंजी दिलि अटकी पई, हाणे मरिजे न। माल जॾहिं तो आख़िरत में मोकिले छॾियो, हाणे तुंहिंजी दिलि चए पई भले ओॾे मां हलियो वञा, अल्लाह सां मुलाक़ात कयां, जंहिं वटि इहो माल ज़ख़ीरो थी चुको आहे। त इन करे सदको करणु घुरिजे, सदके सां माल में कमी कोन ईंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसल्ली फरमाई त यादि करे छॾियो, यादि करे छॾियो, हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे, रुपयो सदको करे थो पियो न। अमीर माण्हू लख रुपयो सदको करे थो, अल्लाह तबारक व तआला उन ग़रीब खे लख रुपयो सदको करण जो सवाब अता फरमाईंदो। छो जो हुन पंहिंजी ताक़त मुताबिक़ सदको कयो आहे, अमीर पंहिंजी ताक़त मुताबिक़ सदको कयो आहे। अल्लाह तबारक व तआला नियत ऐं इख़लास खे ॾिसणु फरमाए थो, पैसनि खे कोन थो ॾिसे। बनी इसराइल जो हिकिड़ो बानो हुजे, बनी इसराइल में कहत अची वियो, ॾुकार अची वियो, एॾो ॾुकार, माण्हुनि हालत ग़ैर थी वई माण्हुनि जी। किताबनि में अचे थो हिकिड़ो बानो निकितो, परेशान घर मां निकितो, कीअं माण्हुनि जी मदद कजे, कीअं माण्हुनि जी मदद कजे, कीअं माण्हुनि जी मदद कजे। हलंदे हलंदे हिकिड़ो वॾो पहाड़ ॾिठईं, नज़र आयुसि। चईं अल्लाह इहो जेकॾहिं तूं मूंखे अटो करे ॾेई छॾी न, त मां हिकु माण्हू जे दर ते इहो पुॼायां। एॾो पहाड़, इहो तूं मूंखे अटो करे ॾेई छॾी न, मां हिकिड़े माण्हू जे दर ते पुॼायां। अल्लाह तबारक व तआला फ़रिश्ते खे फरमायो, लिख हिन जे नामा अमाल में हिन पहाड़ जे जेतिरो अटो सदको करण जो सवाबु लिखी छॾीसि। जज़्बो हुसि, नियत में हुसि, कंदुसि मां। अल्लाह तबारक व तआला लिखणु ॾेई फरमायो हुन जे नामा अमाल में। इन खां अलावा ॿिया बि खोड़ फ़ाइदा आहिनि सदके करण जा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया, अस्सदक़तु तदफ़उल बला, सदको जेको आहे न मुसीबतुनि खे टारे थो पियो, पंहिंजो ई भलो। सदके सां हुन ग़रीब जो भलो थी वियो, ऐं सदके ॾियण सां असांजो बि भलो आहे। जेको माण्हू सदको अदा करे थो पियो, सदको जंहिंखे मिलियो उनखे बि उनजो भलो थी वियो ज़ाहिरन, ऐं हक़ीक़तन जंहिं सदको कयो आहे उनखे जो बि भलो थी वियो। कीअं भलो थियो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे हिन जे मथां का मुसीबत अचणी हूंदी उहा टरी वेंदी, परेशानी अचणी हूंदी टरी हूंदी, को अज़ाब अचणो हूंदो उहो टरी ईंदो, को नुक़सानु थियणो हूंदो उहो टरी वेंदुसि। इहो में बि असांजो फ़ाइदो। मां नक़सत सदक़तुम मिन मालिन, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सदके जे करे माल में कमी कोन थींदी आहे। हिकिड़ी किताब में वाक़ियो पढ़ो, हिकिड़ो अल्लाह जो बानो घर में वेही मानी पियो खाए। मानी खाईंदे खाईंदे दरवाज़े ते फ़क़ीर सदा अल्लाह जे नाले ते मानी खारा। तिन जेतिरी मानी खाधी उहा त ठीकु आहे, ख़तमु थी वई, बाक़ी हाणे जेके बचियल आहिनि खणी करे वञी करे हुन फ़क़ीर खे ॾेई छॾियो। हीउ घरां निकितो, के कम सां वञे पियो, रस्ते में हलंदे 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 नांग जे मथां पेर अची वियो हिनजो। यकीनन नांग जे मथां पेर ईंदो, नांग ॾंगंदो, पर हिन नांग खे धकयो, नांग हिन खे ॾंगे पियो, पर हुनजो ॾंग लॻे ई न पियो। हिन ॿियो कुझु सामान खयो ऐं मां हिन खे मारणु शुरू कई, मारे छॾियईं। जंहिं महिल हुनजे मुंहुं ॾिठईं त हुन मुंहं में मानी जो टुकड़ो पियो हुजे। हैरान पियो थिए न, मां वात में मानी जो टुकड़ो पियो आहे। अॻिते वियो कि अलाह वारे खे पंहिंजो वाक़ियो ॿुधाईं, हीउ मूंसां वाक़ियो थियो। हुन ॿुधायो जेका तो मानी अलाह जे राह में सदको कई न, उन जे ज़रिए सां अलाह साईं तुंहिंजी मदद फरमाई। नांग तोखे ॾंगे आहे, पर अलाह साईं हुन वात में मानी विझी छॾी, जंहिंजे करे उहो तोखे ॾंगे कोन सघे। हा, असदक़तु तदफ़उल बला, सदको जेको आहे बलाउनि खे टारे छॾे थो पियो। हिते हुनजी मौत मुक़दर हुई, पर अल्लाह तबारक व तआला सदके जी बरकत सां हुनजी मौत खे टारे छॾियो, हुनजी उमिरि में बरकत अता फरमाए, जॾहिं ज़िंदगी वधाए छॾी। सिलह रहमी करण सां ऐं सदके करण सां अल्लाह साईं उमिरि में बरकत अता फरमाए थो पियो। मूसा अला नबीना व अलैहि सलातु व सलाम जो
हिकिड़ी जॻह तां गुज़रान थियो त हिकिड़े बाने चयोसि ए मूसा कलीमुल्लाह तूं अलाह सां कलाम कंदो आहीं, मां ॾाढो ख़स्ता हाल आहियां, परेशान आहियां, ॾाढो मुसीबत ज़दा में आहियां, महिरबानी करे अलाह खे चओ अलाह जेका बि मुंहिंजे उन में नाम उन में लिखी अथई नसीब में रिस्क हिकिड़े ॾे दम ॾेई जान छॾा। थोरो थोरो अॼु मिलियो न मिलियो, सुभाणे मिलियो न मिलियो, पर हिन में हालत ख़राबु आहे मुंहिंजी, बसि जेको मूंखे हुजे मुंहिंजे अलाह से क़िस्मत में लिखिया हिकु दम ॾेई जान छॾा। मूसा अलैहिस्सलाम अलाह सां कलाम कयो, अलाह तबारक व तआला फरमायो ठीकु आहे ॾियूंसि था, जेको हुनखे ॿोरी कणिक जी मिलणी सां मिली, जेको लिखियलु हो। दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना। जेको हुनखे माल मिलणो हो सो हुनखे मिलियो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे विसारे छॾियो। कुछ अरसे खां बाद में मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़्यालु थियो ॾिसां हुन अमराज वञी छा हाल थियो, जेको रिज़्क़ घुरियो उहो त मिली सलियो, अलाए मरियो अलाए बचियो अलाए छा थियो ॾिसां थो वञे। जंहिं जॻह ते हुनजी नंढड़ी झूपड़ी ठहियल हुई अॼु उन ते वॾो महल ठहियलु हुजे, ऐं माण्हू अचनि पिया मानी खाईंदा निकिरंदा वञनि, माण्हू अचनि पिया मानी खाईंदा पिया वञनि निकिरंदा पिया वञनि। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हैरान थियो, उते पुछे पिया हिते फलाणो माण्हू रहंदो हो, केॾां वियो? चइसि अंदरि तख़्त लॻो पियो त वेठो अथव अंदरि तयारु थियो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हुन सां मुलाक़ात कई, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको तोखे रिज़्क़ मिलणो हो मिलियो, हीउ छा आहे, हेॾो मालो मता आहे, तुंहिंजो घर, हे तुंहिंजा जानवर, अलाह सां हेॾो तोखे वरी किथां ॾिनो, तोखे जेको मिलियो हो उहो ई त लिखियलु हो। हुन चयो मूसा जॾहिं अलाह सां मूंखे हिकिड़ी ॿोरी या जेको बि हुयो मूंखे ॾिनो न, त मूं चयो हीउ त मुंहिंजे खाइण खां ॻरो आहे, त मूं हिकिड़े वक़्त जो खाधो बाक़ी सदको करे छॾियो। अलाह तबारक व तआला मूंखे वधाए ॾिनो, वरी मूं सदको कयो, वरी अलाह सां ई वधाए ॾिनो, वरी मूं सदको, हाणे मां सदको कयां, ॾिसो न ग़रीब अचंदा माण्हू महिमान अचंदा मानी खाईंदा निकिरंदा, इहे सदको हले पियो। हिकु ॿोरी मां हींअर मुंहिंजो धणु लॻो पियो आहे, ॿकरियुनि जो, जानवरनि जो, ॿोरियुनि जो, कणकनि जो, अलाए छा छा मूं वटि पियो। जेको माण्हू अलाह जी राह में ॾिए थो अलाह सां ई उनखे खुटाए कोन थो, वधाईंदो हमेशह। मां नक़सत सदक़तुम मिन मालिन, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो जेको माण्हू सदको करे थो अलाह सां हुनजे माल में कमी नथो फरमाए। हिकिड़ो माण्हू ताक़तवर आहे, डंडो ॾूटो आहे, तव्हांजे साम्हूं अची हथु फैलाए थो पियो साईं अलाह जे नाले ते ॾियो, पोइ हुनखे ॾियणु घुरिजे या न ॾियणु घुरिजे? मां इहो चवंदो आहियां त मामूलो अलाह जे हवाले कयो, जाखोड़ न कयो। मुंहिंजो इहो नज़रियो आहे। आलिम सगोरा तव्हांखे शायदि मना बि कनि, पर डंडो ॾूटो वञी कमाए। तव्हां ॾिसो था प्रोफेशनल आहे, बार बार अचे थो, बार बार अचे थो, बार बार, पोइ तव्हां भले न ॾियोसि, पर हिकु बार आयो ईअं कॾहिं नज़र अची वियो ऐं तव्हांखे घुरे थो पियो त पोइ हुनखे ॾियणु घुरिजे। ताक़त आहे त ॾियो, न आहे त न ॾियो। छो करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद फरमायो, अबू दाऊद शरीफ़ जी रिवायत आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया त तव्हां ते वटि घोड़े ते जेकॾहिं सवाली सवार थी करे अचे थो त बि हुनखे रद्द न फरमायो। मुमकिन आहे घोड़ो त अथसि पर खाइण जे लाइ घर में न हुजेसि, पोइ इनखे सवली ज़बान में आसानी सां सम्झायो, कार ते केरु चढ़ी थो अचे अलाह जे नाले ते मूंखे ॾिए न, त बि हुनखे रद्द न कयो। मुमकिन आहे कार त अथसि पर खाइण जे लाइ न अथसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त घोड़े ते सवार थी करे अचे थो त हुनखे रद्द न फरमायो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। बाक़ी जेकॾहिं ॾिठो त हिकिड़े माण्हू जी आदत थी पई आहे, कमाए कोन थो पियो ऐं रुॻी पिनण जे पोयां आहे, त तव्हांखे बि ख़बर हुजे, बदगुमानी न करणु घुरिजे, ख़बर हुजे त पोइ माण्हू भले हुनखे न ॾिए, हुनखे तरक़ीब ॾिजे त बाबा तूं कमा, तुंहिंजी ताक़त आहे जिस्म में, तूं वञी कमा। दुरूद शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन टे ॻाल्हियूं फरमायूं। नंबर 1, मां नक़सत सदक़तुम मिन मालिन, सदके करण सां माल में कमी कोन थींदी आहे। नंबर 2, जेको माण्हू माफ़ करे थो पियो अलाह सां हुनजी इज़त घटाए नथो, हुनजी इज़त वधाए थो पियो। माफ़ करण सां इज़त में वाधारो थींदो। बदिलो वठणु अव्हांजो हक़ आहे, वठो त भले वठी सघो था, पर माफ़ करणु बहितर आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी जंग तां वापसि थियनि पिया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबा किराम खे फरमायो आराम ई थियो, सभु सुम्ही पिया। साईं जन पाण बि आया हिकिड़े वण जे हेठां छांव ॾिसी करे पंहिंजी तलवार मुबारक वण ते लटकायूं, हेठां आराम ई थी पिया। उहो इलाइक़ो जेको हुजे ग़ैर मुस्लिमनि जो मुशरिकनि जो हुजे, उतां हिकिड़े मुशरिक ॾिठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दुश्मन हुजे, हुनखे ख़बर हुई साईं जन हीअ आहे। ॾिठई साईं जन सुता पिया, तलवार खणी मथां बीह रहियो। ही तलवार मियाण मां कढियईं न, कढियईं त आवाज़ थियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बेदार थी पिया। चईंसि मई यमनउक मिन्नी या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखे हाणे केरु बचाईंदो मूंखां? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया अल्लाह, इहो बचाईंदो अल्लाह। साईं जन अल्लाह अहिड़े जोश सां फरमायो जो उहो ॾकणु शुरू थी वियो। एॾो रखे पियो हथ मां तलवार हेठि किरी पियसि। साईं जन तलवार मुबारक खईं, उथी बीठा ऐं तलवार ई मथे खईं। साईं जन फरमाया हाणे तूं ॿुधाए मई यमनउक मिन्नी, हाणे तोखे केरु बचाईंदो मूंखां? तो चवणु लॻो त साईं केरु बि बचाइण वारो कोन्हे, हाणे तव्हां महिरबानी कयो त मां बची सघां थो बसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मूं तोखे माफ़ु कयो। कानून ॿुधायो हिकिड़ो, जंहिं माण्हू तलवार खईं या हथियार को बि कंहिंजे मथां हीअं कयो न, या तलवार खणी हीअं कयईं या चाकू खणी हीअं मथां बीठो, सम्झो हुनखे क़तल करे छॾियईं, इहो कातिल शुमार थींदो अलाह जे नाम जे अमाल में। हाणे हीउ माण्हू तलवार खणी हीअं बीह रहियो, माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़तल करे चुको। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदिले में छा फरमायो? मूं तोखे माफ़ु करे छॾियो। हाणे जेकॾहिं अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दिफ़ा में क़तल करे थो पियो, ईअं केरु बि माण्हू कंहिंखे दिफ़ा में क़तल करे वठे थो न, त उहो माफ़ आहे, हदर आहे, दरगुज़र आहे हिन खां। इहो कातिल शुमार कोन थींदो, छो करे कातिल उहो आहे जंहिं हथियार खयो पहिरीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मारे छॾनि न त हक़ु हुयो, पर अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरगुज़र फरमायो तोखे माफ़ु। जेको माफ़ु कंदो नबी साईं फरमायो अलाह साईं हुनजी इज़त हुनखे बुलंदी अता फरमाईंदो। इब्राहिम बिन एदम रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी ॿेड़ी में सवार हो, हुन ॿेड़ी में कुझु नौजवान बि सवार हुया। इब्राहिम बिन एदम रहमतुल्लाह अलैह ताज़ा वार कुड़ाया, गंज कराई। के सफ़र ते वञनि पिया, उते नौजवान जेके आहे ॻाल्हियुनि कंदे 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 हुनखे मज़ाक़ सूझी, इब्राहिम बिन एदम जे गंज मुबारक ते अची करे हथ आयूं, थप आयूं, हयूं त सभु खिलण लॻा। वरी ॿिए बि हई, वरी टियों उथियो मज़ाक़ करणु लॻा, उहे बि खिलण लॻा। अल्लाह जे वली खे तकलीफ़ ॾिनई न, माना अल्लाह तबारक व तआला खे तकलीफ़। मन आज़ाली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको मुंहिंजे वली खे तकलीफ़ ॾिए थो, उन माना मूंसां जंग जो ऐलान करे छॾियो। अल्लाह तबारक व तआला इब्राहिम बिन एदम रहमतुल्लाह अलैह खे इल्हाम फरमायो त मुंहिंजा ॿाना हे तोसां विढ़नि था पिया, हाणे हुकुम कर त मां हिन ॿेड़ी खे ऊंधो करे छॾियां, इनखे ग़र्क़ करे छॾियां, मारे छॾियां, तबाह ऐं बर्बाद करे छॾियां। इब्राहिम बिन एदम रहमतुल्लाह अलैह मुंहुं मुबारक मथे खयो, चेहरे अनवर मथे खणी फरमायो अल्लाह जेकॾहिं तब्दीली करणो अथई त हिननि जी दिलि खे तब्दील फरमा। ॿेड़ी तब्दील कंदे त मरी वेंदा, जेकॾहिं हिननि जी दिलनि खे तब्दील कंदे त हिननि जा गुनाह मरी वेंदा। अल्लाह साईं हिन जी दिलनि खे तब्दील फरमाए, हिन खे हिदायत नसीब फरमाए। मूं हिकिड़े किताब में पढ़ियो, अल्लाह तबारक व तआला उन्हनि सभिनी नौजवाननि खे तेसीं ताईं मौत न ॾिनी जेसि ताईं उहो अल्लाह जे औलिया अल्लाह में शामिल कोन थिया, वली कोन थिया। जेको माण्हू दरगुज़र करे थो, अल्लाह साईं हुनजी इज़तुनि में वाधारो करे थो पियो। घरनि में जहिड़ान, भाउ भाउ में जहिड़ान, भेण भाउ में जहिड़ान, ऐं ससु नुंहुं में जोड़ानी जहिड़ानी, जहिड़ा जेके वधनि था न, दरगुज़र न करण जे करे वधनि था पिया। थोरी थोरी ॻाल्हि खे मसइलो बणाए करे घर में बाहियूं ॾिनियूं थी वञनि। बसि थोरी ॻाल्हि खे पहिरीं उथनि ते ई धक में माण्हू दरगुज़र करे, ॻाल्हि वधंदी कोन। इन करे हिकिड़े माण्हू मूंखे अची शिकायत ॾिनी, जेका तव्हांखे ॿुधायां थो, शायदि तव्हांखे बि खिल थिए। चवणु लॻो त मुंहिंजा ॿार जॾहिं मां पंहिंजे वालिदैन जे घर वठी वियुसि,
सुबुह जो मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजे माउ पीउ पापा खाराया ऐं ॿियनि सभिनी घर वारनि जे भातियुनि खे पराठा खाराया। पोइ पंहिंजा वालिद साहब जी शिकायत ॾिए पियो मूंखे ऐं उतां ते इहा ॻाल्हि शुरू कई त मुंहिंजे ॿारनि खे हुन पापा खाराया ऐं ॿियनि घर वातियुनि खे पराठा खाराया। पोइ जॾहिं मां वियुसि त मूंखे ॿारनि मूंखे शिकायतूं ॾिनियूं। ऐं इन ॻाल्हि खे जेकॾहिं हिते ई दफ़न करे छॾे जान छुटी पए न, हाणे हुन इहा ॻाल्हि दिलि में रखी, पोइ वरी ॿी, पोइ टी, चौथी, पंजी, पोइ छहीं, पोइ हिकिड़ो पहाड़ ठाहे करे 5 कलाक मूंखे लेक्चर ॾिनई मुंहिंजे बाबे मूंसां ई ज़ुल्म कयो। दरगुज़र करणु घुरिजे। अहिड़ियूं ॻाल्हियूं त क़ाबिल दरगुज़र हुई आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद फरमायो, माफ़ करण सां अल्लाह सां इज़तुनि में वाधारो अता फरमाए। नंबर 3, मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहु अल्लाह, जेको माण्हू अल्लाह जे लाइ आजिज़ी इख़्तियार करे थो अल्लाह सां हुनखे बुलंदी अता फरमाए थो। हीअं न गिरेबानी खोले करे हलिजे, ॻीची में ई किलो लॻल हुजे, बसि मोह जहिड़ो त ग्रीनहोम्स में केरु आहे ई कोन, जहिड़ो वॾेरो मां आहियां अहिड़ो केरु आहे ई कोन, जहिड़ो मोतबर मां आहियां अहिड़ो वॾेरो केरु मोतबर आहे ई कोन, जहिड़ो पैसो मूंखे आहे अहिड़ो केॾे बि कोन्हे। सफ़ा ईअं मोतबर थी करे न हलणु घुरिजे, बल्कि आजिज़ी इख़्तियार कजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी चाल जे मुबारक जेका हूंदी न, उहा ई हूंदी थोरो सीनो मुबारक ज़मीन जी तरफ़ झुकियल हूंदो हुयो। हिकिड़ो माण्हू हले या त हीअं हले, या ईअं सिधो बराबरि सराबरि हले, या थोरो ई झुकियल हुजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी चाल मुबारक इहा हूंदी थोरी झुकियल हूंदी। इन चाल मुबारक सां ॿुधाईंदा अलाह तुंहिंजो कर्म आहे जो तूं मुंहिंजे मथां हेॾियूं महिरबानियूं कयूं आहिनि, मां आजिज़ी कयां थो तुंहिंजे साम्हूं झुकां थो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतेह मक्का जे मौक़े ते जॾहिं मक्कतुल मुकरमा में दाख़िल थियनि पिया त जानवर ते सवार हुया, इन हाल में सवार हुया, फातेह बणिजी अचनि पिया, अॻियां विहण वारो केरु बि कोन्हे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो कंधु मुबारक एतिरो त हेठि हुयो जो थोरो अञा हेठि कनि न त घोड़े सां वञी लॻे। आजिज़ी इख़्तियार कनि। जेकॾहिं माण्हू हीअं करे हलंदो, मूंखे ॿुधायो ज़मीन खे फाड़े सघे थो? हीअं करे हले ऐं ज़ोर सां ज़मीन खे धक हणी करे हले, ज़मीन खे फाड़े सघे थो? अलाह साईं फरमाए थो, केॾी बि अकड़ कर तूं ज़मीन खे फाड़े कोन थो सघीं। हिकु ॾींहुं ज़मीन फाटंदी, तूं उन में अंदरि वेंदे ऐं उन में अंदरि वञी करे तूं फाटी सघीं थो पियो, ज़मीन खे फाड़े नथो सघीं। हेॾी अकड़ न कर। वला तमशी फिल अर्ज़ मरहा इन्नक लन तख़रिक़ल अर्ज़ वलन तबलुग़ल जिबाल तूला, न ज़मीन खे फाड़े सघी थो न पहाड़नि जी चोटी खे पुॼी सघी थो। इन करे आजिज़ी इख़्तियार करणु घुरिजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको अल्लाह जे लाइ आजिज़ी इख़्तियार करे थो पियो अल्लाह साईं हुनखे बुलंदियूं अता फरमाईंदो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन साथियुनि सुन्नत न पढ़ी सघो